उमरकोट में खबर ॾींदा आहियूं त डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज उमरकोट जे हुकुम ते नबीसर थाणे जी पुलिस सिरन जे भट्टे ऐं ज़रई ज़मीन ते छापो हणी नाक बांदी बणायल 30 पुरियतन खे बाज़ियाब कराए वरितो। पुरियत जयराम कोहली जी दरख्वास्त ते नबीसर रोड थाणे जी पुलिस नबीसर थर में नूरदीन पठान जे सिरन जे भट्टे ते छापो हणी 22 मज़दूरनि खे बाज़ियाब करायो, जॾहिं त श्रीमती हुस्ना बिल जी दरख्वास्त ते नबीसर पुलिस जमींदार अकबर कासकेली जी ज़रई ज़मीन ते छापो हणी 8 आरिन खे बाज़ियाब करायो। बाज़ियाब करायल मज़दूरन ऐं हारिन में जयराम, तेजो, अशोक, श्रीमती भीमी, चेतन, नाथू, लक्ष्मी, नारू ऐं ॿिया शामिल आहिनि। पुलिस समूरनि बाज़ियाब करायल पोरियतुनि खे अदालत में पेश कयो। उन मौके ते संदन चवण हो त ज़बरदस्ती पोरियो करायो पियो वञे, मज़दूरी बि न पई ॾिनी वञे। बाज़ियाब करायल पोरियतुनि जा बयान ॿुधण बाद मर्ज़ी मूजिब ज़िंदगी गुज़ारण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।